वेलकम बैक नाज़रीन। ठाई अलाज जी जी ॿुधाए त कयो नी न न वेलकम बैक कयम नाज़रीन। वेलकम बैक। असां बिज़नेसमैन आयल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जारी हुई त ब्रेक जो वक़्तु थी वियो। साईं चांहि पीती था? ॻाल्हायूं था बसि ताईं वॾी महिरबानी। मां यार हे कबूतर पालिया अथई। हा कबूतर पालिया न न तो साईं प्लीज़ सर, आई एम सॉरी सर मोबाइल बंदि कयो, असांजी शो ख़राब थो थिए। हिकु मिनट लूसी ॻाल्हाए तूं कंहिंखे था चओ? कुत्ता फोन काम Sorry, sir. ऑफ करे छॾियो प्लीज़। बिज़नेसमैन आहियो साईं तव्हां, असांखे ख़बर आहे तव्हां तमामु मसरूफ़ माण्हू आहियो ऐं तव्हांजी ज़ाहिर डीलिंग हूंदी फ़ोन वग़ैरह ते, पर शो जे दौरान थोरो अधु कलाक लाइ फ़ोन बंदि करे छॾियो फ़ोन। सॉरी अच्छा, तव्हां इहो ॿुधायो साईं, तव्हां जेको ॻाढ़ो कोट पातो आहे काथों लुंडे खां कहिड़े? वेलेंटाइन डे में छोकिरीअ गिफ्ट कयो। वेलेंटाइन? हा वेलेंटाइन डे प्यार। इहो प्यार त न आहे साईं, छिछोरोपन आहे। न मतिलबु त प्यार वेलेंटाइन डे ते हाणे अचे थो न फेब्रुआरी। हा इन में उहो मल्हाईंदा आहियो तव्हां? हा उहो मल्हाईंदा। उन में छोकिरीअ तव्हांखे पंहिंजो कोट लाहे ॾिनो? उन न ॾिनो, मतिलबु उन चयो त पसंदि मुंहिंजी आहे, पैसा मुंहिंजा आया, पसंदि हुनजी। पैसा तव्हां भरिया? हा पसंदि हुनजी। उनखे वठी ॾिनो कोट? कोट उहो दा मूंखे पातल आहे त मां उनखे छो वठी ॾींदुमि। अच्छा हा ऐं उनखे छा पसंदि आहे? उनखे वरी मां पसंदि आहे। तव्हां पसंदि आहे? जी जी जी। तव्हां कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां पसंदि आहे? मां त जेको आहे न हिनखे माना खाइण पीअण में घुमाईंदो आहियां फिराईंदो आहियां। ख़र्चु तव्हां कंदा इन करे? दूधी कार्ड ॾिनी मां गिफ्ट। पिनंदो आहे न साईं न न मतिलबु त पिनण छोकिरी खे पसंदि आहे साईं जो। न न न न इहा ॻाल्हि न जोक कयो न। जोक तव्हां मुंहिंजे बिज़नेस खे नथा सम्झी सघो। तव्हां असांजे सॉरी बिज़नेस में प्लीज़। जोक दिस इज जोक हा हा जोक। हा इहा ॻाल्हि। लाफिंग दिस इज जोक। अच्छा साईं इहो ॿुधायो, तव्हां जो इंटरनेशनल कारोबार आहे, हिकिड़ो बिज़नेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो, त तव्हां जानवर जेके आहिनि उहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कंदा आहियो, टैक्स केतिरो ॾींदा आहियो? छा मतिलबु? न ॾींदो आहे। कुत्ते ते कहिड़ो टैक्स? यार बार बार इशारो मारे भाईजान न तर ॾिस, मूंखे हल्को न वठ। हा आई एम सॉरी सर। हाणे अचे थो कुते जे सॉरी सर बिज़नेस जी ॻाल्हि कया पियो सर, बिज़नेस जी ॻाल्हि कया पियो प्रोग्राम जा ज़िम्मेवार माण्हू आहियो सर। हुनखे सम्झायो, इशारा मारे थो तरे सर। फर्ज़ कयो गॾो साईं उनखे छा बि अथव, असांजो हुन सां वास्तो न आहे। तव्हांजो इशारो बार बार मां ॾियां, मां पाण ॾिठो सम्झां। हथ इशारो तव्हां ॾे अची थो वञे। हा नो सर बिल्कुलु कंहिं बि इंसान खे तज़लील जो निशानो न आहे बणाइणो। न असल में एक्चुअली बिज़नेस इहो आहे जो टैक्स पेयर न आहियो जी। तव्हां, फाइलर न आहियो, पोइ बिज़नेस कीअं था हलायो तव्हां? टैक्स त असां बि न ॾींदा आहियूं। असल में टैक्स न ॾींदव त पोइ साईं मुल्क कीअं हलंदो? असल में न हले त न हले, असांजो पोइ असांजूं थारतां कीअं हलंदियूं? छा हलंदियूं? थारतां उहे कीअं हलंदियूं? असांजो टैक्स आहे कहिड़ो वास्तो मुंहिंजा बाबा। असां थारतां कतियूं थिए, पचायूं थिए, विकियूं थिए, छाजी टैक्स बाबा? कुदरती जो थारतां थिए हुन ते टैक्स ॾियां मां? सर आई एम सॉरी, असांजे जेको मुल्क आहे सर, फिलो 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 ॿ किलो चांवर। सर असांजो जेको मुल्क आहे उन में जेके एनिमल्स तव्हां अगरि पालियो था त एनिमल्स ते को टैक्स न आहे, फिशिंग ते को टैक्स न आहे। इन जे लाइ एनिमल्स जेके एक्सपोर्ट आहे उन ते को टैक्स न आहे। इहे तव्हांजी नॉलेज लाइ हिकिड़ो इज़ाफ़ो आहे। वेहो कीअं था साईं, तव्हां बिज़नेसमैन आहियो, ईअं वेहंदा हुते ऑफिसिस में? मेरी मर्ज़ी। आहे त तक़रीबन साईं मूंखे यादि आहे तक़रीबन 96 में मां खजीअ ते अॻु मथे चढ़ियुमि। अच्छा हा वरी हाणे सही थी वियो ज़बान? न खजीअ ते चयुमि, खजी टेम्पो जोक टेम्पो छॾे था वञो अलाए छो? न मां ॾिसो मां त उजागे में आहियो शायदि तव्हां? यार गज ते चढ़ियो वेठो आहियां। जोक दिस इज न हे इच्छा आहे फिलो फिलो कढण जे लाइ करिणो थो पए। उहो अटकी ॻाल्हाईंदा थोरो, ख़ैर आहे कुदरती खजीअ ते मां तव्हांजो छा मसइलो आहे? तव्हां कॾहिं सही था थी वञो, कोई एंटीना हलाए थो छॾे तव्हांजे मथां? अंटीना जी ॻाल्हि न आहे, मां उअं ई आहियां जीअं चवां की तव्हांखे चवां थो मां इहा ॻाल्हि अलाए चवां। कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? हा उहा ॻाल्हि कयां पोइ अलाए विछारे छॾियो। एॾा सवाल छो था कयो जाइ बि? सर यार तुंहिंजा अलाह तव्हां बि ॼाया हो, तव्हांजी छती थी, वरी तव्हां डांसियूं थी हूंदियूं। ॾिसे थो भला चव घर में दिरियो मां ईअं करे ॾिसे थो
हे यार ॾिसी त ईअं न ॻाल्हायो साईं तव्हां ई माना लोअर स्टाफ सां छा आहे? न आहे बाबा कुझु बि न आहे असां 2 मिंट में ॻाल्हायूं था अरे के चिटाए थो ॾिसे सर तव्हां हेॾे अचो वेझे अचो वेझे अचो छॾियो साईं, कन में चक थो छा था की कहिड़ी हरकत था इहे करणु घुरिजे हिन सां बाबा हे तव्हां ॻाल्हि ॿुधो हो खणी अच गुलदान खणी हेॾे आ न हे गुलजान से छो थो हिते रख गुलदान हिते रख मथे कयो गुलदान हेॾे रख त हिक ॿिए खे हणनि न खणी करे मूंखे सम्झ में नथो अचे त हिन खां परे रखूं इहे शयूं असल में साईं ॻाल्हि ॿुधो पत्थर एॾा अंधो मां इहो कप खणी आहिनि बाबा छॾियो साईं सर बिज़नेसमैन आहियो तव्हां यू आर बिज़नेसमैन वो ॻाल्हाए छा थो हुनखे पंहिंजो बिज़नेस सर, में वरी सही थी ज़ुबान न सम्झो वो हर अचे थो छा आहे इहो छा आहे हेॾे छा तूं छो थो सॉरी हा अच्छा छा वो हर अचे थो छा ईअं ॻाल्हाइबो आहे वरी साफ़ था ॻाल्हायो कॾहिं बातो था थी ॻाल्हायो न बाबा यार तूं छो असांखे चिराए थो छो असांखे चिराए थो चिराए चिराए मतिलब जी ॻाल्हि कर त मां छदीअ ते मथे चढ़ियो मां जीअं जो मथे छठीअ ते चढ़ियो खदीअ ते हेॾा जंहिंमें ॾोता हूंदा आहिनि ॾोता हा उन में जीअं जो चयो मथे त उते साईं 7 ॾंगियुनि जो मानार हो कंहिंजो 7 ॾंदी सत ॾंडी ॾेबू ॾेंभू खखर अच्छा 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 हा उनजो मानार ताईं मां तक़रीबन न बि न 70 फुट मथे चढ़ियो हुउमि खजीअ ते हा एतिरो मथे हुयुमि ओ मूंखे साईं ओ मुंहिंजा ग़रीबा तर थुदाई मूंखे तो हाणे ॾंद केरु कुतो ॾोको ॾेंभू ॾोतो कीअं अलाए ॾंग ॾोका बि हूंदा आहिनि न ॾोतो न ॾेंगू उन जो आयो मूंखे ॾंद मां उतां थो उॾराए हुन पंहिंजो ॾंद हुयो तव्हांखे ॾंद न सुजी वेंदो आहे सर ये डग ॾंग हा उन मूंखे जीअं जो ॾिनो छा ॾिनई ॾंग अच्छा उन जीअं ॾंदो आयो त मां यकदमि पंहिंजे दोस्त खे फ़ोन ते मां तिराए थो हली आ यकदमि दुकान तां मोल्टी फॉर्म जो कोई बि माना ददो बदो वठी अचे हुन ते मां जे तिराए माना धक ॿतो लॻे माना तरो कीअं था तव्हां त खजी ते चढ़िया बीठा हुन पाणी में त न हुयो तरो पिया तरां न पियो बाक़ी? मां चयो हेठां कुझु विथा आहे मां मथां किरां थो धकु न लॻे चेल न भॼे का शइ या को पलाल ता ॿी का ॾाल जीअं आराम सां तिरां उनखे फ़ोन कई आहे उन जवान जे पुटु हले बि एतिरो मिंट उन उतां वठी आयो सामान छा वठी आयो इहो हिन थोपो अहिड़ो सोफ़ो हा सोफ़ो काॾां आयो ॻोठ में वठी ॾिसो, आयो बाज़ार मां ॿाहिरियां जा जंगा सर ॿाहिरियां जंगा हुते खजी ते चढ़ियो आहे सोफ़ो किरे थो पियो गतो काथो आयो गदो किथे आहे गदो त मां हलां पियो न बाज़ार में जो फ़ोन ते अथई मां अथई न न त उहो बाज़ार में बीठो हुयो हा दोस्त तव्हां हा उहो ऑलरेडी गदो वठे पियो बीठो हा तव्हां जेसि ताईं मां हाणे किरण वारो आहियां तूं गदो वठ ॾंग लॻो आहे मूंखे मां किरां थो हा अच्छा पोइ हुन जीअं गदो वरितो चिकाओ नंबर खजी आहे माना 7 नंबर सिधो हुते 7 नंबर गॾु हुते विछाए मां त मथां उॾंदो थो अचां तव्हां स्लो मोशन में पिया किरो छा न साईं हू वियो आहे गदो वरितो तंहिं ज़ाहिर आहे रखराए हुन रक्शे में 15 मिंट अॻु में कयोमांसि न मां सम्झां पियो मथां तिरी पवां अच्छा। 15 मिंट अॻु में बि ॻाल्हि कयो हो जीअं आयो आहे आराम सां माना तिरियुमि मूंखे तुझ बि न लॻो अच्छा हा कूड़ सर किरियो ईअं जीअं गलोल हलबो आहे गेलड़ किरे हा बोलाटी ॾेई ज़ब के किरियो न साईं असुल में हे ग़लति ॻाल्हि हे असांजी साईं सां लॻंदी न आहे हा हा हर बार अलॻि अलॻि छो त हालांकि साईं सां मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात न आहे तक़रीबन 6 या 7th छो त हवाई जहाज़ में तक़रीबन वेंदा आहियूं त हे साईं आम्हूं साम्हूं हिकु दफ़ो तव्हांखे यादि आहे मतिलबु त हे जनवरी जो महीनो हुयो हिकु ई सीट ते वेठा हुआसीं ॿई दरिए पर बिल्कुलु कूड़ आहे काॾे पिया वञो साईं जहाज़ में शिकारपुर न शिकारपुर जहाज़ वेंदो आहे होॾे वञा पियो इहो साउथ अफ्रीका साउथ अफ्रीका जे कहिड़े शहर में वियो हुते यादि साउथ अफ्रीका अची वियो, जे सही शहर सही यादि अची वियो ईस्टर्न में वियो कूड़ो अथव न ईस्टर्न अच्छा साउथ अफ्रीका जे कहिड़े एयरपोर्ट ते लथा तव्हां हुते दिंगाणे पोस्तार न इहो सराड़ी नंढड़ा शहर आहिनि न हुतां वेंदा रहंदा आहियो न बिज़नेस में एयरपोर्ट त यादि न रहंदा। एयरपोर्ट छो यादि कयूं हा बिल्कुलु खैरपुर असां छो नतर जा हा
के पोइ न अथनि छा? अच्छा साईं, तव्हां ॿुधायो तव्हांजो जेको पालतू जानवरनि जो कारोबार आहे, तव्हां कहिड़े क़िस्म जा तव्हां वटि कुता आहिनि? सर ये फिलो सर असां वटि अहिड़े क़िस्म जा कुता आहिनि जीअं तव्हां अगरि अहिड़े ॾिसो था क़िस्म जा? न सर मां चओ त अहिड़े क़िस्म जा असां वटि कुता आहिनि। फर्ज़ कयो इंग्लिश डॉग आहे, फर्ज़ तव्हांखे कयो वरी इंग्लिश डॉग पपीज़, हश पपीज़, तव्हां कुता जेके मिली वेंदा, कुझु लूसी बि जे चांहि खणी थो अचे अहिड़ा बि। अच्छा, जर्मन शेफर्ड अथव? बिल्कुलु तव्हां वांगुरु जर्मन सुहिणो। शेफर्ड कीअं ठाहींदा आहियो? कहिड़े जानवर खे जर्मन शेफर्ड कुतो ठाहींदा आहियो? कुते खे जर्मन शेफर्ड खे हरणी कंदा आहियूं, ॾांगो कंदा आहियूं। हरणी? हर कंहिंजो पंहिंजो बि थिए न था, न पर तव्हांखे छो पर बिज़नेस में तव्हां जेको आहे तपो ॾियो था? तव्हां तो कयो सही। छा तरे थो छा नथो तरे? न जीअं तव्हां अटकी ॻाल्हायो था, ईअं अगरि कुतो बि हूंदो आहे कोई अटकी अटकी भौंके? बिल्कुलु उहो कीअं अहिड़ा कुता तक़रीबन ॿाटा हूंदा आहिनि। बाता कुता? साईं तव्हांखे केतिरा अथव साईं? छा थिए? हा ॿाटा हूंदा आहिनि कुता, करे करे सही थी वेंदा आहिनि। न न न न इहा ॻाल्हि तव्हां ग़लति था ॻाल्हायो। जेको हुजे क्लियर चयो। कुतो असां- सही फिलो हकुलो बि हूंदो आहे कुतो, सही। कुतो अंधो बि हूंदो आहे, कुतो काणो बि हूंदो आहे, कुतो लुंडो बि हूंदो आहे, कुतो कुरो बि हूंदो आहे, कटियल हूंदा आहिनि। कुतो थींदो, कुतो बुचड़ो बि हूंदो आहे, कुते वार अहिड़ा हूंदा आहिनि, कुतो हूंदो आहे, कुतो ॻाढ़ो बि हूंदो आहे, कुतो कारो बि हूंदो आहे, कुते खे चश्मो बि हूंदो आहे। ऐं तव्हां जेके तव्हां प्रोग्राम में वेठा हो, कुतो आहे साईं। जेके कुतो कॾहिं ॻाढ़ो कोट बि पाईंदो आहे? छो ॻाढ़ो पाईंदो आहे? छो था ॻाल्हि सर कयो? सर्दियुनि में पाराईंदा आहियूं। अच्छा, पाराईंदा। अच्छा, साईं छॾियो तव्हांजी ॻाल्हि न आहे साईं। हा मां Business हिन आहे ॻाल्हि खे सर। दिलि ते वठाई बि सर, नथो, पहिरीं ॻाल्हि अच्छा, इहा। मां भला तव्हां दिलि ते नथा वठो, मां ब्रेक वठां? बिज़नेस आहे सर। जी जी, ब्रेक वठां, मां टाइम थी वियो आहे ब्रेक जो, पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे सर, सर। कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। सर न कुतो हूंदो आहे, ग़लति ॻाल्हि बिज़नेस कयो, आहे। ग़लति I'm so- एनिमल्स खां अलावा बि तव्हां ॻाल्हाए सघो I'm- था। I'm- कीअं ॻाल्हाइणो? हुनजो बिज़नेस ई इहो आहे न। बिज़नेस बिज़नेस आहे त पोइ असांजे इशारा छो थो सर करे? ये तव्हां हीअं कयो साईं, होॾो थी वेही रहो।